तो असांजो आसिफ कादरी असां माण्हू ॿुधाईंदो आहे ऐं बाक़ी रिश्तेदार घर में मुंहिंजे घरवारी खे ऐं मुंहिंजे भेण खे चमाटो हई आहे एस एच ओ एतिरो बदमाश आहे छाजे करे हुनखे का चूअण वारो न आहे एस पी साहब चयो त हुन बदमाशी जे रिश्तेदार घर में किड़ी हुनखे ॿार बचनि खे उगाड़ मारिन बशीर जोखियो ऐं उहो गोली जंहिंमें 40 साल पुलिस खे हिते थी वञनि था छाजे करे ज़ाहिद नारे जो बदमाश थी वियो हिते हिकिड़ो सिपाही 6 महीना थाणे में हूंदो आहे हू 40 साल घर में रहे थो छाजे करे गोली जो जुआ जा हलाराए थो माओ हलाराए थो ऐं गुट्टो हलाराए थो ऐं कब्जा सिपाही 80-15 मंझंदि जो असांजे ॻोठ पाड़े में पुलिस चढ़ाई कई जेको मुंहिंजो पुकार अंगारियो भट्ट जिनके घर में गिड़िया उन्हीं जे घर जी 4 दीवानी जो कमाल कयऊं एसएसपी साहब के डीआईजी हैदराबाद के आईजी सिंध के या मुदबाना अपील कंदासीं कि असां सां इंसाफ़ कयो वञे ॿिए सूरत असां सॼे ज़िले में इतिदाद कंदासीं। भॼी पिया मुंहिंजी माउ बीमार पिया धूके अची घर में गिड़िया असांजो ॿार पियो ॿार कोन बीठा असांजो घर हिकिड़ो भञी बुक करे आया हुनखे छॾे मूं त असांखे इंसाफ़ खपे असांजे घर बचनि जे ना घिड़ो धूके त बि गिड़िया चमार मूंखे हयईं ऐं किरी वई पोइ वरी ॿिए घर में मुंहिंजे निणान जे घर में गिड़िया उत बूता लाथाऊं पोइ गिड़िया पोइ सभिनि खे मारे करे मारे पोइ हलिया विया चमार ऐसे वॾो शादी वर्दे में बिरोई चमार हयईं घर में अची गिड़िया मुंहिंजी नंढड़ी धीअ सुती पई हुई मुंहिंजी धीअ नंढड़ी सुती पई हुई त मुंहिंजे घर में अची गिड़िया त घर में मूं गिड़णु कोन ॾिनो त मुंहिंजी नियाणियूं वेठियूं मुंहिंजे घर में ना गिड़ो पोइ मुंहिंजे घर जे मथां चढ़ी पोइ मुंहिंजी चादरियूं टोड़े पोइ मुंहिंजे घर में घिड़ी विया पोइ मुंहिंजियूं अलमारियूं टोड़ो वञ पोइ घर मां चीज़ कुझु निकितो कोन पोइ